अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां बिल्कुल खुश हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियोज़ में आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त सिंधी मीडिया जे काफ़ी सोशल मीडिया जे प्लेटफॉर्मनि ते इहा ई ॻाल्हि गर्दिश करे रही आहे त सिंध जो बहितरीन ऐं बेताज बादशाह एक्टर्स जेको आहे एस भट्टी साहब, उहो कुझु वक़्तु अॻु त दिलि जी बीमारी में मुब्तला हुयो, पर हाणे उन जे बारे में इहा ख़बर पई हलाई वञे त हू हिन वक़्तु जेको आहे इंतकाल करे चुको आहे, यानी हू हिन वक़्तु फ़ौत थी चुको आहे। छा इन ॻाल्हि में केतिरी सचाई आहे? छा वाक़ई एस भट्टी साहब हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे या न? इहो आउं तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। त दोस्तों लाइक कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वेठा मिलंदा रहनि। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु एस भट्टी जेको आहे उहो सही सलामत आहे ऐं उन्हीअ जे बारे में हिन वक़्तु ज़ुल्फ़कार बुर्दी साहब उन जी हिमायत में इहा पोस्ट लिखंदे चयो आहे त हिन वक़्तु एस भट्टी बिल्कुलु सही सलामत आहे ऐं हिन वक़्तु हू पंहिंजे घर आहे। एस भट्टीअ खे हथ जूं पोस्टूं ठाहे मारियो पियो वञे ऐं जीअं त हू हिन वक़्तु बिल्कुलु सही सलामत पंहिंजे घर मौजूदु आहे।